मसूब बवड़ी मां ख़बर शामिल कंदासूं। कलब लगारे जी ही ख़बर। PPMPA 62 PA इरिगेशन मिनिस्टर ॼाम ख़ान शोरो बिलावल शोरो तरफ़ां अॻूणे चेयरमैन UC हटड़ी सैद कामिल शाह खे राशन मच्छरदानियूं खीमा ॿोॾि मुतासिर लाइ ॾिना विया, जंहिं पारां ग़रीब मिसकीन माण्हुनि में विरहाया विया। उन मौक़े ते हटड़ी जो अॻूणो चेयरमैन सैद कामिल शाह ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजे तक जे MPA ॼाम ख़ान शोरो बिलावल शोरो जा थोराइता आहियूं, जिन असांजे UC में बरसात मुतासिरनि खे राशन मच्छरदानियूं ऐं खीमा ॾिना। हुन चयो त PP हुकूमत हमेशह मुश्किल जी घड़ी में अवाम जो साथ निभायो आहे। हिन चयो त शोरा बिरादरान जा शुक्रगुज़ार आहियूं, जिन हिन तकलीफ़ जी घड़ी में पंहिंजनि माण्हुनि जी सार लधी आहे। हिन चयो त जेसिताईं ॿोॾि मुतासिरनि जी मुकमल बहाली न थींदी, तेसिताईं हर मुमकिन मदद जारी रहंदी।